सुठो थियो आहे इहो ई हिकिड़ो सियासी जेस्चर जो थियणु खपे मुल्क में सियासत थिए पई। बाक़ी इहो चवणु त नवाज़ लीग वारा पंहिंजो जवाबु पाण ॾींदा पंजाब वारा, सवाल सिर्फ़ु नवाज़ लीग जो त नाहे, PTI सां त एट द फेस ऑफ इट त ज़ाहिरी तरह त असांजी जेका एस्टाब्लिशमेंट आहे उहा बि नाराज़ आहे। त हिन में आऊं हिन ॻाल्हि खे ॿ टे दफ़ा चई चुको आहियां त जेकर वर्जा न पियो कयां त आऊं सम्झां थो सियासी तरह ही बिल्कुलु ठीकु आहे। हिकिड़ो सुठो सियासी कल्चर इहो ई हूंदो आहे, तव्हां पंहिंजे मुखालफ़नि खे बि स्पेस ॾींदा आहियो, कोई दुश्मनी त कोन्हे। हिकिड़ो अची वियो छा फ़र्क़ु पइजी वियो, हिकिड़ो जलसो करे वठंदो त कहिड़ो फ़र्क़ु पइजी वेंदो, अगरि को रियासत जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो त वरी FIR बि तव्हां कटे छॾिजो, इहो त इट्स पार्ट ऑफ द गेम। लेकिन हिन में को हिकु सही पीपल्स पार्टी गवर्नमेंट जो सियासी फ़ैसिलो आहे, आई थिंक इन में को बुराई न आहे। हाणे छो त हिन ॻाल्हि ते त छा एस्टाब्लिशमेंट खे इहो जेको पीपल्स पार्टी पंहिंजी पॉलिटिकल पोस्चरिंग करे पई या पंहिंजो जेको हिकिड़ो जेस्चर ॾेखारे पई, हिकिड़ो सॉफ्ट पॉलिटिकल इमेज क्रिएट करे पई टूवर्ड्स PTI, त छा इहो ॿियनि हल्कनि खे बि ॻाल्हि क़ाबिल क़बूल हूंदी? मरियम नवाज़ खे न वणे उनजी त शायदि पीपल्स पार्टी खे एतिरी परवाह बि न हुजे, पर जिन्हनि जी परवाह आहे त उते पोइ पाण इहे सम्झूं त किथे हू बि शायदि चाहिनि था त किथां न किथां को रस्तो अगरि निकिरी अचे, इहो महसूसु थियण खां बिना त को असां झुकिया आहियूं या लचक ॾेखारी आहे त छा हर्ज आहे। हाणे ॻाल्हि ॾिसो, ॻाल्हि एतिरी ॻाल्हि पाण बि सम्झी सघूं था, को सुहेल आफ़रीदी सां हिते वेही मुराद शाह या सईद गनी साहब या इहे वेही को मसला हल कोन कराए सघनि था। लेकिन हिकिड़ो अहसासु त को दरवाज़ो बि आहे जिथे जेको दरवाज़े जे अंदरि हिकिड़ो शख़्स आसिज़दारी वेठो आहे, दरवाज़ो जिथे वञे पियो जंहिं घर में उनमें हिकिड़ो आसिज़दारी साहब बि वेठो आहे। त हिकिड़ो अड़चयल पैगाम आहे न त हींअर, छाकाणि त सुहेल आफ़रीदी जेको चीफ मिनिस्टर आहे, ही PTI जो हिकिड़ी तरीक़े सां फेस ठहियो आहे, मतिलबु चहिरो इहो ई आहे, ऐं हीअ बि मज़ाहिमती चहिरो आहे त भई ख़ासि हिन खे आंदो वियो आहे वज़ीरिस्तान मां, उतां चूंडियल माण्हू खे, ऐं हीअ चए थो ऑपरेशन फौजी ऑपरेशन न करणु ॾींदसि, ऐं पोइ मतिलबु ऐं हुनखे ई चयो वियो आहे, टारगेट बि इमरान ख़ान हिन माण्हू खे ॾिनो आहे त तूं स्ट्रीट मूवमेंट शुरू कर। त उन मौक़े ते हिकिड़ो, ऐं सियासत में हमेशह सियासत हुजे जहिड़ो हुजे, उनमें को न को दरवाज़ो हमेशह खुलियल छॾणु घुरिजे। पोइ ज़रूरी न आहे त हुन दरवाज़े मां अॼु ई का आमद रफ़्त थी वञे, पर हिकु दरवाज़ो खुलियल हुजणु खपे। समूरी सियासी लॉजिक ते हिन जेको सिंध में थिए पियो, मुंहिंजे ख़्याल सियासी मंतक़ ते इहो ई चए थी जेको थिए पियो। बाक़ी हाणे छाकाणि त मामिलो ज़ाती आहे, तंहिंजे करे पसंदि न अचे त उहो हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। पर मुंहिंजी कल्ह बि गुज़ारिश की आउं सम्झां थो पीपल्स पार्टी बि हीअ जेको जेस्चरिंग करे पई, हीअ किथां न किथां कंध जो हाकारी हिननि खे इशारो मिलियो आहे त भई अगरि करणु चाहे त करे वठो, असांखे एतिराज़ न आहे। सो ठीकु आहे, मुंहिंजे ख़्याल ई बहितरु मूव आहे। अच्छा, पर नोट कजे अगरि जे त काफ़ी टाइम खां जॾहिं खां इहे डायलॉग वग़ैरह ऐं इहे ॻाल्हियूं शुरू थियूं आहिनि, इहो सभु कुझु शुरू थियो आहे, त ज़ाहिर पहिरां अचकज़ई साहब एक्टिव थिया, अचकज़ई साहब वरी पहुचियो त टॉक्स लाइ बि तयारु ऐं पोइ पहिरां सुहेल आफ़रीदी साहब लाहौर चकर ॾेई आया, वरी पोइ अचकज़ई साहब हाणे लाहौर में घुमनि था पिया, वो तॾहिं बि नवाज़ शरीफ की मेड़ा ऐं तंज़ हणनि था पिया। तो नवाज़ शरीफ साहब आप कैसे अपने घर में जाते हैं, कैसे अपनी फैमिली को देखते हैं, जब आपको पता है, जब आपको आपके घर वालों को पता है कि आप खुद हारे हुए हैं, अञा ताईं उन्हनि खे तना ऐं तंज़ हणनि था पिया। उहो पंहिंजी जाइ ते, पर हीअ जेका मूवमेंट थिए थी, जेको PTI वरी सुहेल आफ़रीदी साहब कराची, वरी पोइ कराची में सुठो हिकिड़ो अञा ताईं ख़ुशगवार माहौल सां कमु थिए थो पियो, त इहा मूवमेंट ज़ाहिर किथे न किथे इंडिकेट करे थी न त किथे न किथे इवन इफ पर्सनल मामलात या इवन इफ जेको डिॼारियो वञे थो पियो, समवेयर किथे न किथे इहा सोच बि आहे त मामिलो ठही वञे त भली ठही वञे। ॾिसो, हमेशह कंहिं बि झड़े में हिकिड़ा हॉकिश अप्रोच रखंदा आहिनि, ऐं वरी हिकिड़ा तमामु झेड़े जे मूड में रहंदा आहिनि, हिकिड़ा थोरो थधो रहंदा आहिनि। त कॾहिं का जेको थधो ज़हन रखंदड़ लॉबी हूंदी आहे, हू हावी थी वेंदी आहे, कॾहिं हॉकिश जेके विढ़ण जे मूड में हुजनि था, हू हावी थी वञनि था। हिते आउं नथो चाहियां त केरु हावी थियो आहे या न थियो आहे, आउं सम्झां थो हीअ बसि हिन खे एतिरो ई सम्झिजे, हिन मां को वॾी उमेदूं न लॻाइजनि, बसि एतिरो ई सम्झिजे त हिकिड़ो दरवाज़ो PTI खे हाणे नज़र ईंदो त हीउ खुलियल आहे दरवाज़ो। कॉलर सां शबीर जाफ़री
राणीपुर मां। जी जाफ़री साहब छा चवणु चाहींदा? सभु जीअं अॼु सिंध जो दौरो करे पियो KPK जो जेको आहे वज़ीर आला ऐं पीपल्स पार्टीअ पारां वॾो इस्तक़बाल कयो आहे, छा हिन जो पीपल्स पार्टी को एस्टेब्लिशमेंट खे ब्लैकमेल करे को वॾो कमु वठण वारी त न आहे जो एस्टेब्लिशमेंट हेॾो DGIS पारां हिकिड़ा क्लिप्स हलाए पिया वञनि PTI जे ख़िलाफ़, वरी हेॾो ॿीहर वॾा इस्तक़बाल था कनि, ॿियो जलसे जी इजाज़त ॾिनी वई आहे, इन ते काज़ी साहब छा चवनि? ठीकु साईं। साईं फ़िलहाल असांजी इस्टेब्लिशमेंट खे ब्लैकमेल त फ़िलहाल कंहिं बि दौर में फ़िलहाल सिर्फ़ु पीपल्स पार्टी न कंहिं में बि फ़िलहाल अहिड़ी त सिचुएशन न आहे, लेकिन ऐं न ई इस्तक़बाल पीपल्स पार्टी कयो आहे, न सिंध गवर्नमेंट कयो आहे। बसि सईद गनी जी टोपी अजरक पाराए छॾी आहे, उहो त हिकिड़ी ॿी ॻाल्हि थींदी आहे। जेतिरा घटि माण्हू हुआ या वधीक हुआ उहो हुन जा ई हुआ PTI जा आहिनि, ऐं PTI केरु इनकार कंदो त कराची में हुनजी वॾी हिकिड़ी सपोर्ट बेस आहे, जॾहिं फेयर इलेक्शन थींदी त हुन ॾींहुं बि नज़र अची वेंदी। सो बाक़ी हाणे में ॾिसो ॻाल्हियूं कॾहिं कॾहिं न बि वणंदियूं आहिनि, उहो ठीकु आहे, लेकिन पोइ हिन महिल हिन मुल्क में जेको कुझु आहे इनमें कहिड़ो टे ऑप्शन्स आहिनि। अगरि पाण थुल्हे लिखे ॻाल्हि कयूं, हिन ॻाल्हि खे छॾियूं सुहेल आफ़रीदी वारी ॻाल्हि खे, पर टे ऑप्शन। हिकिड़ो ऑप्शन इहो आहे त पंहिंजी ॻाल्हि ते ई सफ़ा ज़ीरो टॉलरेंस सां हलिजे, ऐं हिन विच में अगरि सॼो सिस्टम उथल पुथल थी वञे भले थी वञे। हिकिड़ो आहे ऑप्शन त न यार हिन सिस्टम में जंहिंमें ही इत्तेहादी बि आहिनि, पीपल्स पार्टी बि आहे, ही बि आहे, सभिनी खे थोरो थोरो राज़ी करे हलायो, थोरो अख बि ॾेखारियो, थोरो प्यार बि कयो, त ईअं गॾोगॾु हलाइजे ऐं जीअं मामिलो अॻिते वधे। टियों ऑप्शन छा आहे? टियों ऑप्शन इहो आहे त अडियाला वारे सां ॻाल्हाए वठिजे। हाणे तव्हां ॾिसो त जेको ऑप्शन C आहे, यानी आख़िरी ऑप्शन जेको मूं चयो अडियाला वारे सां ॻाल्हाइण वारो, उन में कई पेचीदगियूं आहिनि। जी हा, कई पेचीदगियूं आहिनि। जेको ऑप्शन A हो त सभिनी खे भले अगरि पीपल्स पार्टी नाराज़ थिए त भले थी वञे, ही बि थी वञे त थी वञे, ऐं पोइ आख़िर में सिविलियन सेटअप खे फ़ारिग करे छॾिजे। इहो बि चवण लाइ त ठीकु आहे, पर बहरहाल हिकिड़ी मुश्किल सूरत हाल थी वञे थी, पोइ तव्हांजे विच में को बफर ई नथो हुजे। जेको मार्शल आर्ट्स लॻंदा आहिनि त पोइ मिलिट्री रूलर्स ऐं अवाम जे विच में का बफर न हूंदो आहे। हीउ जेको हाइब्रिड सिस्टम आहे हीउ बिल्कुलु ठीकु आहे, त जेको कुझु ग़लति पियो थिए सिविल हुकूमत जे करे थिए पियो, जीअं इमरान ख़ान कयो, जेको जीअं इमरान ख़ान जे मामले में हो। सो एतिरो सवलो न आहे ऑप्शन A बि, ऑप्शन C बि सवलो न आहे। तंहिंजे करे ऑप्शन B जेको आहे त हिन किसे खे जीअं तीअं करे हलाइजे। फ़िलहाल हिन ते को ॻोरा छॾियो, अञा जेको आहे उहो क़िस्म जो आहे। अली ख़ान लाको आला मां। जी लाको साहब छा चवणु चाहींदा? वालेकुम सलाम। हा साईं, इहो हिकिड़ो अली ख़ान साहब जो सुवालु इहो आहे त KPK जो जेको वज़ीर आला आहे पंजाब मां दौरा करे सिंध में पहुतो आहे, ऐं सिंध में कराची में सुठे नमूने सां हिनखे पीपल्स पार्टी हुकूमत सपोर्ट करे पई, ऐं इहो ॿुधण में आयो त हू शायदि हैदराबाद में अचे थो कुझु सिंधी सियासतदान सां मुलाक़ात करण लाइ, त उन्हनि सां मुलाक़ात करण जो मक़सदु छा आहे, ऐं को वॾो इतिहाद को ठहे, इहो एॾी मजबूरी थी पई आहे PTI खे जो सिंधी सियासतदान सां ॻाल्हाइण अचे थो। कंहिंसां मुलाक़ात? सही